हेठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशाई शहर के आसपास के गोठन लाइ मंजूर थियल सोलर सिस्टम वारी वाटर सप्लाई जो कम मुकम्मल न थियण करे जुंगशाई वासी पीअण जे पाणी खां महरूम बणिजी विया आहिनि। उन सिलसिले में जुंगशाई वासियुनि पारां मोहसिन हाउस ठटो ते पीर गुलाम हसन शाराना मोहम्मद इकबाल कामरेड शफीक जोखियो मलिक नवाज़ जोखियो शोबान अख्तर जोखियो ऐं नवी जोखियो की अगवाणी में पहुंची सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी जे पी शाहनवाज़ लोहार से मुलाकात करे खेसि ॿुधायो त जुंगशाई जे मंजूर थियल सोलर वाटर सप्लाई स्कीम अञा ताईं मुकम्मल न थी करे जुंगशाई वासी पीअण जे पाणीअ खां महरूम बणियल आहिनि। छॾे त बिजलीअ जी अणएलानियल लोड शेडिंग समेत रूरल हेल्थ सेंटर जुंगशाई में जदीद मशीनरी की सख्त ज़रूरत है जेकी घुर्बल सहूलतूं खेनि मुहैया कयूं वञनि। उन मौक़े ते शाहनवाज़ लोहार पब्लिक हेल्थ खाते जो इंजीनियर शकील के तलब करे खेसि हिदायत कई त हू फ़ौरन जुंगशाई जे गोठन लाइ सोलर सिस्टम वारी वाटर सप्लाई जो रहियल कम जल्द मुकम्मल करे शहरनि खे पीअण जो पाणी फराहम कयो वञे। उन मौक़े ते पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर शकील अहमद शहरनि खे यकीन ध्यानी कराई त 7 जुलाई ताईं वाटर सप्लाई जो कम मुकम्मल कराए जुंगशाई वासियुनि खे पीअण जो पाणी मुहैया कयो वेंदो। उन मौक़े ते शाहनवाज़ लोहार मुर्फ़ जे इंचार्ज ख़ादिम मलिक सां फ़ोन राब्तो करे खेसि हिदायत कई त हू रूरल हेल्थ सेंटर जुंगशाई में जल्द नई मशीनरी जो बंदोबस्त करे मरीज़नि खे घुर्बल समूरी सहूलतूं मुहैया कयूं वञनि जीअं रहवासी परेशानी खां बची सघनि। ठेकेदार कम शुरू कंदो ऐं खणी वेंदो स्कीम के रवाई पुरानी कहानियों के प्रोजेक्ट में जो 8000 लो जो पाइप 8000 आड़े थिया